टंडोडियाम मां ख़बर ॾींदा आलो त टंडोडियाम लॻ ताजपुर शहर में सूफ़ी बुज़ुर्ग नवाब फ़कीर वली मोहम्मद लेगारी जे सालियाने उर्स मुबारक जो रस्मूं ताजपुर शहर में वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायूं पियूं वञनि। दरगाह जे गादी नशीन दरगाह ते चादर चाढ़े दुआ सां उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो, जॾहिं त उर्स मुबारक जे मौक़े ते पूरी सिंध मां पांदीड़ा ऐं सूफ़ी रागिन जे अचण जो सिलसिलो पिणु जारी आहे। 3 ॾींहनि वारे उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे अंगण ते सूफ़ियाने राग जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वेंदी, जंहिं में सूफ़ी विरागी फ़कीर साईं जो कलाम गाए दाद हासिल कंदा। जोड़े कल्ब बेत रब्बी इंसान में समायो, ॾिसी ज़ात खे सिफ़त में मलकनि ते सिर नमायो। ही जेके अल्फाज़ आहिनि पाण फ़कीर साईं जा, फ़कीर वली मोहम्मद साईं जिन जा आहिनि, जिन में फ़कीर साईं इहो दर्स ॾिनो आहे त हिकिड़ो त तशबीह ॾिनी वई आहे त जोड़े कल्ब बेत रब्बी इंसान में समायो, ॾिसी ज़ात खे सिफ़त में मलकनि ते सिर नमायो। त हिते न्याज़मंदी, अदब, न्याज़मंदी, मोहब्बत, इहे सभु शयूं जुमिले जेॾीमहिल मिलनि थियूं त तसव्वुफ़ निकिरे थो। ऐं हीअ औलिया अलाहनि जी ज़मीन आहे, सरज़मीन आहे। ऐं हिते जो जेको सबक़ु असांखे पढ़ायो वियो आहे उहो मोहब्बत जो ऐं अमुन जो सबक़ु पढ़ायो वियो आहे। चाहींदुसि की माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार जी। ही उहे अलाह जा दरवेश आहिनि जिन्हनि महिनतूं कयूं आहिनि, जिन्हनि जे आस्थाननि ते राहत आहे। ही अज़ीम शाइर हज़रत फ़कीर नवाब वली मोहम्मद जो जेको आहे सो 112 सालानो उर्स आहे ऐं तमामु अक़ीदत नमूने सां मल्हाइजो पियो वञे। ऐं हिकिड़ो सूफ़ियुनि जो रंग आहे ऐं हिन रंग में का बि सियासत न हूंदी आहे, का बि वॾ मांडपी न हूंदी आहे। हिते माना असीं सभु हिकु आहियूं। सुभान अल्लाह, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की बसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।